साईं हिकिड़ो अमरा जो ठग जो पंहिंजे जुई में हुनखे सभु उतारे आ तो मां ख़बर कई मां वरी ॿिए सां कई वई ठग त हिन को परे गाॾी में तवारी में लॻल हो हिन चयो हाणे कीअं कयां सभु माण्हू मूंखे ताड़े विया आहिनि रोज़गार ई नथो थिए ज़ाल सां अॼु सराह कीअं रहंदे जुई में सभु ताड़े आहिनि हाणे एतिरो टपड़ खणो हुजे भली हिनखे चोर जे घर वॾी मिल्कत कान हुजे हिनखे घोड़ो हिकिड़ो हुजे उन ते ॿ रिलियूं ॿ ॿार रन खे चाड़े में टका ॾिनई ॾींहुं ॿ पंधु करे ॿी का वञी जुई वसाई अचे अहिड़ी जुई वसाए जिते मूंखे कोई न सुञाणे मां बि कंहिंखे न सुञाणा पोइ उते ठगी शुरू कंदुमि के वॾे शहर जो वञी पासो वरितई सियारे जी मौसम हुजे ॾिठे हींअर वॾो वण आहे हिकिड़ो बबूर जो बीठो आहे उन जे हेठो वञी टपाड़ा रखे रन खे चई घोड़ो खपाए अचां अॻु पोइ वरी इहो ॿ टे ॼणा खाईंदासीं पीअंदासीं शहर जूं घेटियूं सूं थिया पोइ इहा ठगी शुरू कंदुमि चई भली हिते घोड़ो काई रोड सां वञे त हिकिड़ो अंधो बीठो आहे सलाम वालेकुम जी वालेकुम सलाम वाह ख़ैरियत ॾिजां चई आब त मां परदेसी आहियां दुआ करे घोड़ो खपायां कुझु मुल करे त पोइ ख़ैरियत वाह ॾींदोमांइ चई अलाह कंदो 100 रुपए मथे कंदी चई 100 रुपए मथे कंहिंजो वाइदो रुपए तुंहिंजो आहे अॻे 100 रुपए जो वॾी ॻाल्हि हूंदी हेसि जीअं बाज़ार में पहुतो त को हज़ू फ़कीर जो चांवली बीठो हुजे चई घोड़ो ॾींदे त न चई हा चई वाह कर चई 100 रुपए मथे चई हे पैसा ॾे चई इहो हाफ़िज़ वॾो घनसां को करामत वारो इन खे रुपए ॾेई वञा जीअं मोटियो उन रोड सां त उहो अंधो बीठो आहे सलाम वालेकुम वालेकुम सलाम चई वाह कहिड़ो चई घोड़े वारो चई ॾे ख़बर चई वाह जो तुंहिंजी दुआ लॻी हे रुपए थी वठि हुनखे रुपए ॾिनई अंधे हिनखे चई ॻाल्हि ॿुधाए चई चओ चई मां 100 रुपए जो कॾहिं कठे न वेठो आहे इहो ॾींदे मां ॾिसां जे करे चई हे थी अंधे वठी झोली में रखे हथड़ा लाइ हेॾो करे गोॾा मुझ करे वेही रहियो चई हे छा थो करे पैसा ॾे चई छाजा पैसा चई अंधो तूं मूंखे सॼे खे थो ठगे चई चरियो त न थियो आहे भाई गंढ साइड अंधे दाहूं शुरू कयो त हेॾो होॾो माण्हू भॻाया चई वाह मूंखे अंधे खे त ॾींहं ॾिठो जो खसे ॾिठो हे ॿाहिरियो माण्हू आहे हिनखे ठूशा हाणी रतो ॻाढ़ो करे परे वञी फिटी कयोसि हिन चयो वञ विया मां त वॾो ठगोसि पर हे त अंधाई तुंहिंजा अलाए कीअं आहिनि चङा भला त अलाए कीअं कंदा मूंखे यार मरी वियो हाणे घर वञी रन खे छा ॻाल्हि ॿुधायां रन विचेड़ा का हाणे पादर सां दून ई सुझाए विझंदी कयां कीअं हिन सलाह में त ईअं मोटियो पोइ हिते जीअं जो आयो त ॿार रांदि पिया खेॾनि को पुछे वाह ॾियो ख़बर ॿारु मां परदेसी आहियां हिते का अहिड़ी मस्जिद आहे जिते मां राति सुम्हां टपड़ो बि मिले को मानी टुकुर चइबो आहे मानी टुकुर जिते किथे गंज मिलंदी पर ॿार अची मस्जिद थी हेॾे न वञण जो हिते 4 अंधा ठगनि सॼे शहर खे तपाए ॾिनो अथनि हिन दिलि में सलाह कई ख़्याल की मूंखे थी तलाशी इन्हनि जी आहे न मां न ईंदुमि रे पासो वठी ठगा ॾिनई वञी मस्जिद में अगल वञी वेही ॾिठी यार उहो ई अचे थो जीअं अची पहुतो चई सलाम वालेकुम हिन वर्दी न ईंदी चई सलाम वालेकुम हिन कुझु ई न पाण खे पाण अंधे चयो कोई न आयो आहे तॾहिं जी नुक मथे करे उन जे हेठि रिलीफ लोटी पूरियल हुजेसि पैसनि जी लोटी कढी ॿार 100 रुपए जो लोटी में विधई कड़कड़ करे लोटी भरिजी वई बरात जी भेण खे कॾहिं न भरबी आहे अॼु हिकिड़े कुते पुट खे 100 रुपए जो सांद हणी आयो आहे त कन्ना तार थी वई आहे न उहो ॿुधे थो न लोटड़ी खे रखे विच वठी मुला वेही रहियो हिन पासो वठी वञी आहे लोटी खणी गंढ ॿधी कुंड वठी वेही रहियो की भली सभई 4 ई अचनि सभिनि सां जहिड़ो आहे झट जी ॿियो अची निकितो चई सलाम वालेकुम त उहो मुला वेही जेको न ॻाल्हायो की वालेकुम सलाम अंधो अहिड़े ॾे ख़बर को शिकार लॻो फलाणा चई यार मिड़ी 2 रुपया लॻा चई यार मूंखे अॼु शाम जे टाइम में अहिड़ो शिकार लॻो हिकिड़े चेरे बेवकूफ़ हथ अची वियो 100 रुपए जो हणी आयो मां कुते जे पुट खे लोटी मुंहिंजी कना तार लॻी पियो ॾसियां थो हीअं जो आयो आहे तॾहिं जी नुक मथे करे लोटी में जो कढण खां हथण ठूठ थी दरे में हथ हलियो आहे यार लोटी मुंहिंजी अलाए केरु कढी चेरे कुते जा पुट हिकु अंधा ॿियो कयूं फुरियूं पिया दुनिया जहिड़ी शइ लोटी में चई तूं छा कंदो आहे चई मां तो जहिड़ो चरियो आहियां चई आख़िर कंदो छा आहे चई मां ॾे ॾंडो आहे न अंदरि पोरो आहे जेके पैसा हूंदा आहिनि ॾंडे में विझी मथां ॿुझो ॾेई छॾियां ॾींहं जो बगलनि में राति जो साईं सेड़ांदी करे सुम्ही पवां परवाह ई न चई अरे वाह यार इहो ॾंडो ॾिजां मां बि अहिड़ो ठाराईंदुमि चई न बाबा चई असां तव्हां पाण में कॾहिं ठगी कई आहे मूंखे मां बि अहिड़ो ठाराईंदुमि चई हेठि पर जल्दी ॾिजां चई हा जीअं हुन ॾंडो ईअं ॾिनो ड्रिगो करे चङे भलो ॾंडो बि खड़े वरी बगल में करे वेही रहियो झटि गुज़री वियो ॾंडो ॾिठी त ॾे त ॾियां न मां त ॾिठो ई न आहे चई खला थी हरामी ॿई ॼणा अंधा थी गंढिजी आहे उहो हुनखे चंबो वणे हुनखे ईअं कंदी टियों भॻो आयो अंधो जहिड़े कंजरूं असां अंधा कयूं ठगियूं तव्हां जहिड़े छाते लुड़ाए ॾंडो लच करा जहिड़े मुंहिंजी लोटी वई हुजे मां ॾंडो ॾिसण काॾे न विचड़ी तुञा अहिड़ी शइ ईअं रखबी आहे तूं छा कंदो आहे मां तव्हां अहिड़ो चरियो आहियां चई आख़िर कंदो छा आहे चई मां वटि रिली आहे हिनखे गोद आहिनि जेके पैसा हूंदा आहिनि गोद में विझी 2 टाका हणी छॾियां ॾींहं जो पुठाड़नि ते राति जो सेरांदी परवाह ई न चई अरे वाह अहिड़े यार रिली ॾे असां बि अहिड़ी ठाराईंदासीं असां हाली त तबाह थी आहियूं चई न मां न ॾींदुमि चई नड़े असां तव्हां पाण में कॾहिं कया तुड़े मूंखे ॾे चई चङो हेठि अलाए जीअं रिली ॾिनई त हुन साॼे रिली बि खसे पंहिंजो हथनि में करे वेही रहियो कुंडली वठी चई रिली ॾिठव त ॾियो चई वाह ॾिनई न चई भला मां सही न छॾियांव अब अंधा अची गंढियासीं ॾिसे त को धकु चिताए जंहिंजो जंहिंखे लॻे ईअं तड़का शुरू थी विया
ये कदे चौथो भागो आए चेड़ू चाहते लोड़ा मा थाने जे वट साम तो ता जो बटी को पियो छे ए डंडो लोटी रिली हे छा करा सिवाय सब असां जी तवा थी हड़ई हली वई छा करा जे ता चढ़िया पैसा जड़ी शे ये लिखा पियो छे तू छा करो जे मा ता जड़ो चढ़ियो तो रे जे आखिर कंदो छा है जे मागे जूतो आ ने बे वडा जूता है उन जे पे अंदर को विजी पैसा कोका आनी रात जो मस्जिद में भी न लाइंदो पुट पेरन में लगा पिया हुंदा जे वाह एड़ो जूतो असां भी ठहराईंदासीं असां करे चई न मां न ॾींदो छड़े फलाणा तूं मूंखे ॾे असां तूं पाण में पुराणा दोस्त आहियूं सीधा हे थी पर जल्दी ॾिजांइ जीअं जूतो ॾिनई ॾाढो करे थो न चङे भले उहो जूतो बि वठी करे कुंड वठी टका ॾिनई झटि नथी चाहे जूतो ॾे थी मां ॾे त जीअं चई गला तव्हांजी भेण खे जा मां सही छॾियांव ई न अब 4 ॼणा थी पाण में ॻंढिजी विया कुटे बेहोश थी को काॾे वञी किरियो रत को ॻाढ़ो लॻी को काॾे वञी ऊंधो थी किरियो हिन त सही आयो सिधो घर वियो रन जो कुरान नहीं हिम्मत तू ये घोड़ी जे खपने में पूरो है बार रोई रोई बुख को ऊंधा थी सुमी ने लूसी तो हिम्मत थी घोड़े जे खपने जे बस कर लनानी मथो नाने लोटी दरे रुगी दुनिया थी रिली जाता त खोल रुगी दुनिया थी रन जो ठो रन ठरी वची पैर काते जो जोर जा थक जी पियो बट रुपया खणी से वाई इशारा दे वनी बरार को से देगड़ी को वतई अला थाल भी वतई ज़र जी थेली भी वतई के बे चावर तावर जाम वठी अजी रन जे गाल बुधो ए चावर ठाए न थाल में जुदा रखे ये थेली थी ज़र जी या सजी नी थाल में बुरके मिठाई घणी विझी रखे छड्या मा जे कम में ये कंदे छा जे तू छुटला तुझो छा वने नी सा रन ठाए तैयार कर न पाण खादे तो उफत बारन के खाराईंदी में मरी वे ज़र थी जिन माना खाईंदम रन ठाए से बियो भत बारन के खाराई वो थाल में जुदा करे रखे ज़र विझी मिठाई घणी विझी बुरके ठाए रखे जे हे जो जी वाए से दो नी अंधन वटे सलाम वालेकुम आप साहब वियो तो वारे तू गाढ़ा लगा पिया ने जी आप साहब सलाम वालेकुम जवाब वालेकुम सलाम जी मां परदेसी आया मुझे पी मरी हुआ माके खत्म हो जाराणो आ 4 डंडा वठी मानी भी खाईंदा गारी भी दींदा ता हाफ़िज़ कुरान जा कुरान पढ़ंदो दुआ थींदी ॾाढी जी हा वाह असांजो कम ई हुआ ॿियो असांखे धंधो ई न आहे जी हल चइनी अंधन खे काए सिधो हाणे बबुर हेठो कढई उन थाल विच ते रखी हुन अंधे जो मथां हो घणो खाई वञे हुन जो मथां हो घणो खाई वञे मारिंग जहिड़ा मुटा टोकियो वठे जो आहे छोकिरो मुटा जो वेंदो आहे पोइ काॾे वञी वात टे किरियो पोइ काॾे 4 ई चट रन जो क़ुरान नहीं 4 खून करे विधे ही हाणे काॾे कंदे जी छुटला मां शहर को ॾचो ई लाहे छॾियो आहे पूरी ॾेखारे जी तूं छुटला ख़बर न आहे हिन ते वाह रोड ते बीठो ते हिकिड़ो मज़दूर पूरो ई मोटियो पियो ला ॿटो असां हमसे जहिड़ो यार देख ख़बर मां परदेसी आहियां मुंहिंजो पीउ मरी वियो आहे हिन खे पूरा महिरबानी करे जेके पैसा चए मां ॾियां चे 5 रुपया वठंदो मां चे हुकुम आहे तुंहिंजो 5 रुपया अॻे वॾी क़ीमत हुई हुन चयो ॾाढो मज़ो थियो अहिड़ो चरियो 5 रुपया मुकाम जा हे खोड़ मुकाम मां पूरियूं न हल मां पूरियां थो हे जीअं अॻिते लाइ चर ॿी ॿोली हिकिड़ी अचे थी कहिड़ी चर अबो ॾाढो ॾिंगो असांखे पंहिंजो वतन बि छॾाया आहिनि मथां मोटी अचे त पूरे ॾींदे चेड़े मोह कॾहिं मुकाम खां मोटी आयो आहे हिन चयो हाणे पीउ हिन जो मरी वियो आहे हे चरियो थी पियो वाक़ई चरियो थियो आहे मतिलबु मूं कॾहिं मोटियो सीधा मोटी आहे त मां पूरींदोसांइ चई ठीकु आहे जीअं त हिकिड़े अंधे खे हुन ॿाहिरि कढी रिली रखे मथां उते ॿियनि 3 खे अंदरि घर हुन कुंड में मट रिली मथां ॾेई लिकाए छॾी हिनखे ॾिसी हिन चयो यार तुंहिंजे घर में त वाक़ई ॿियो माण्हू ई कोई कोन्हे ॿाहिरि थी वियो तूं आहे मां त तोखे चोॾहां मां परदेसी आहियां यार तू न हाणे मां पाण थो वञी पूरियां छाजी पथेला पुठाड़नि ते रखे लाशा खे छा वेझारण जीअं वञी हुते मुकाम ते लाहे गोॾे जहिड़ी चरी हणी छाजी हलात थी जंग वठी धिको ॾेई उछलाए ऊंधो पासीरो जीअं आयो लटे ठाहियो खणी मोटियो जीअं जो आयो ॾिठो अचे थो पेरनि जो काटो थो अचे त ॿिए खे कढी उते दाड़ियूं सभिनी खे हिकु जहिड़ियूं अंधाए सुञाण में काॾो अचनि त उहो लाशा जा ॿियो आहे हिन यार अचे थो न छो चिवाए मोटी आहे चई मूं चिवा ॾिस न थी अॼु जो ॾिठई त रती सॼी अची हे मूं मेरी जान माने के मूं कॾहिं मोटियो आहे ज़िंदगी ईअं न थियो आहे तूं मूं मोटी आयो आहे अहिड़ो सूअर आहे मां न पूरी मूंखे 5 रुपया न घुरिया वञा त 10 रुपया ॾींदासीं पूरे अचनि सीधा ठीकु आहे 10 रुपयनि जो आसरो थियो खईंसि वञी चेल जहिड़ी क़बर हाणी ऊंधो करे उछलाए लटे ठाहे ॿ 2 ढिंगर मथो ॾेई करे मोटियो जीअं जो आहे त 3 खे कढी उन जाइ ते रखे छॾियो सीधा अचे थो न चई मोटी आयो छा हा वाह लंबी ॾाढ़ी त सभिनी हिकु जहिड़ी हुजनि घर ओड़े पुछियो त न चई लाशा जा ज़ालिम ईअं उमिरि थियो आहे यार सदियुनि में ईअं न थियो आहे
पूरे लगे यू किए तो जे इनवा मुत्रे मथो मा न आके से 10 रुपया ही न गुजर चवले वाला आके मन तो 15 का दे दे उन्हें के लारा से 15 जी जिदा रखे से मेरे रेली में वेड़े कर पुठाड़ा पे रखी टका जिया जगह ने कावड़ मो एड़ो चारो आयो जको मस पान ने के फथड़ी निकरे ने के अंदर धक्को दई ऊंधो करे उछला जिए आयो पाछे रे ऊंधो उछला यारा के जमा लट्टे ठायो करी मोटो इत रात में पोई वनी थी असुर थी ट्रे लाश कुते बुट पूरे आयो एन चौथो कडी उनी जाय ते रखियो जिए ने खटो पेरन जो बधो अचे तो यार अचे तो जी वाला मोटी आयो छे हां यार मोटी आयो अची दिसी तिना वजाए तो मां एड़ो लाजा दमरा एड़ो सदन में कदे अखबार में लेके ना आयो मुंह मोटी अची यार ई मुंह मोटी तो जे मानपुरी बाबा मलाई काला छा मानपुरी एते बा माई निकरी आई छी दादा जो नालो थी तो ए वारो पूरे अचे से मां न्याणी तो सा जबान थी ज्ञान तो 20 रुपया दींदा से ने मोटी आयो ना जंजी रानी नी बपोर में बधी असा लडे हल्या विंदा से बड़ी कुत्ता लाश के खान से कंजर न मुड़ंदो न तई ए आखिरी वारो तो पूरे एदा ठीक आ एना से घणी खाए जो आखिरी वारो भी आए 20 रुपया मिलंदा न्याणी भी एला तो क्या एना करे उते वनी से जो ई खबर न खण तो सा कुते आपड़ तो निकरी तो वने कोई ज्या खड पटे कोदर खणी अची तो वठई लाश के टुके माग जा माखो अग में तो वने टुकुर करे रेडी में विजी गंडे बदे करे उछड़ाई रंदा बदे डिंगर भी मथो दई मिट्टी दई पूरे शेराने अग वठी वे हां से विलायत पंड ते वने तो थकाए ते वे बड़ा पटाड़ाई सूरत आ कने 4 लाख से पूरी का मजाक उतो को मुकाम मुझे वटसा रसड़ो हो जे ते डी भी भाकरी फूटी सज पे उभरे वाणियों को वडी शाख हो जो वटसा को पूजा कर सुबह सा लोटरी मथे ते श्री राम ने जो भला तो जी भेड़ के जहां सजी रात मुझी नाराय पल से बादे मलवरी ये तो फेरो तू पूछरो न पूछ श्री राम हेरे ये छपी बेटा जी ना वाणी ने को लागा उठी ट्रक पैर दे के टका जो को कटरायो वाणी जो मुडी दव जगोडी की वजी शाखा में लोड़े चले जी रेस किनार वए तो एडी शाखा जो उनी में लोड़े चली तो से जुबरी से दो थे मोटे जो दे खबर यार अन्या तो ना आयो चिड़ी अच्छा ही तो भेन चोत लोटी मथे ते श्री राम अच्छो उतरो देखो ये पोची पो बा कोडर आनी कंदो वडे शाखा में लोड़े चले यार चंगो कह दी ना के 4 कुन मा के 5 है ना 5 भी कहवा जवा वे मानी काजवा मानी को मागे पासा पैसा दे मता मोठी न छे वाली है बड़ा